अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, आज़ाद कश्मीर जी इलेक्शन में पीपल्स पार्टी ऐं नून लीग आमो साम्हूं हुयूं ऐं जेका आज़ाद कश्मीर में जेका इलेक्शन थी आहे, काल्ह पाण ॾिठोसीं जेको पहिरें मरहले में नून लीग मैदान मारे वरितो आहे। ख़ासि तौर ते नून लीग 8 जेके सीटूं आहिनि उहे खटे वरितियूं आहिनि, जॾहिं त पीपल्स पार्टी 4 सीटूं खटे वरितियूं आहिनि। पर ॿिए तरफ़ जेको चीफ इलेक्शन कमिश्नर आहे उन पारां हिन इलेक्शन खे ख़ासि तौर ते जेका मीरपुर डिवीज़न में पहिरें मरहले जी इलेक्शन थी आहे उनखे शफ़ाफ़ इलेक्शन करार ॾेई छॾियो आहे, जॾहिं त अॼु पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चूंड नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। ख़ासि तौर ते उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके फेसिस में इलेक्शन थी आहे आज़ाद कश्मीर में, इन जो मतिलबु, इन जो पर्पज़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त उते धांधली थींदी ऐं जेको पहिरियों मरहलो आहे उनखे बि पीपल्स पार्टी रद्द करे छॾियो आहे। हाणे सुवाल इहो पैदा थिए थो, आज़ाद कश्मीर जी जेका इलेक्शन आहे उन इलेक्शन पुठियां कंहिं खटियो कंहिं हारायो उहो त मरहलो अञा अॻिते आहे, हीउ त हिकिड़ो फर्स्ट फेज़ आहे। पर हींअर ई पीपल्स पार्टी जा जेके तहफ़ुज़ात आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेको नतीजो रद्द कयो वियो आहे उन मां इहो लॻे पियो त ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी ऐं नून लीग आमो साम्हूं थींदियूं ऐं अव्हांखे ख़बर आहे त नून लीग ऐं पीपल्स पार्टी जेकॾहिं पाण में आमो साम्हूं थियनि थियूं त उनजो इम्पैक्ट वफ़ाक़ जी पॉलिटिक्स में थींदो, छाकाणि त पीपल्स पार्टी तमामु घणो सपोर्ट करे पई वफ़ाक़ में नून लीग खे ऐं एक्सपेक्टेड आहिनि त हिन इलेक्शन्स खां पोइ कुझु तरमीमूं बि अचण वारियूं आहिनि या ईंदियूं ऐं ज़ाहिर आहे जिन में नून लीग खे पीपल्स पार्टी जी सपोर्ट घुर्बल आहे ऐं उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾोगॾु जेको हीअ इलेक्शन थी आहे पहिरियों मरहलो उनजो थी वियो आहे, जेके नेक्स्ट फेज़िस आहिनि उन फेज़िस में केरु कामयाबु थींदो, छा पीपल्स पार्टी हाणे उते कमबैक करे सघंदी या नून लीग जेका आहे उहा अक्सरियत सां उते इलेक्शन खटे वेंदी, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाण खे हींअर प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जी सीनियर रहनुमा ऐं MNA पीपल्स पार्टी नाज़ बलोच साहिबा। नाज़ बलोच साहिबा, थैंक यू वेरी मच फॉर ज्वाइनिंग माय शो। जी मैडम, ये बताइएगा कैसी देख रही हैं आप सूरत हाल को? आज़ाद कश्मीर इलेक्शन होने से पहले ही ज़ाहिर है पीपल्स पार्टी के कुछ हमने जो बयानात देखे उस पे ये हमें वाज़े लग रहा था कि इस वक्त जो पीपल्स पार्टी है वो आज़ाद कश्मीर के हालिया इलेक्शंस में उनके कुछ खदशात हैं, लेकिन अब ये जो हालिया इलेक्शन हुआ है ख़ास तौर पे मीरपुर डिवीज़न में जो इलेक्शन हुआ है इस पे बिलावल साहब ने बड़े तहफ़्फ़ुज़ात का इजहार भी किया है, उसके साथ साथ ये जो इलेक्शंस हैं उसका जो रिजल्ट है उसको रद्द कर दिया है, तो क्या कहेंगी आप इस हवाले से? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए, आज़ाद कश्मीर के इंतखाबात के अंदर आपने सबने देखा कि इलेक्शन से पहले ही रिगिंग का जो सिलसिला शुरू हो गया था, प्री पोल, और फिर उसके बाद इलेक्शन डे में जो वायलेंस और तशद्दुद किया गया, खुल्लम खुल्ला जो है असले की नुमाइश की गई, लोगों को हवाई फायरिंग करके डराया गया, खौफजदा किया गया और बल्कि मीरपुर में हमारे पाकिस्तान पीपल्स पार्टी के जाले को, वर्कर को, कारकुन को जो है वो शहीद किया गया। तो ये तशद्दुद का रवैया अख्तियार करने की क्या जरूरत थी? ये इलेक्शन पुरअमन तरीके से हो सकते थे, बहुत ही अमन अमान से अगर ये इलेक्शन होते तो फिर आज जो है वो आपके सामने मीरपुर और आज़ाद कश्मीर की जो अवाम है AJK की, वो अपना इंतखाबी हक को सही तरीके से इस्तेमाल कर सकती। लेकिन क्योंकि इनको GB के इलेक्शन के बाद नून लीग को नजर आ गया था कि कश्मीर, आज़ाद कश्मीर के लोग जो है वो भी पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफ जो है उनका झुकाव है और ये इंतखाबात जो है पीपल्स पार्टी कामयाबी से जीतेगी, लिहाजा इन्होंने पहले तो वो 10 बसों का जो ड्रामा किया, क्योंकि भाई आनन फानन इलेक्शन से 2 दिन पहले पंजाब की वजीर आला आके 10 बसें अनाउंस कर लें और उसके बाद वो बसें वहाँ पे लोगों को दे दें। क्या आप समझते हैं कि आज़ाद कश्मीर की आवाम जो है वो ये बातों को नहीं समझती? वो बहुत अच्छी तरह से समझते हैं कि ये हमारे साथ जो है वो एक माइंड गेम की जा रही है। वो उनका वोट इंटैक्ट है, उनका वोट पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ है। और आपने देखा कि कल भी मुख्तलिफ जगहों पे, क्योंकि मैं खुद इलेक्शंस को वहाँ पे मॉनिटर भी करती रही हूँ, तो ये वहाँ पे राजमहल में जो हंगामा आराई की गई, मीरपुर में, कोटली में, मुख्तलिफ मकामात के अंदर हमारे यहाँ तक के वोटर्स को जबरदस्ती बाय फोर्स उनको कहा गया कि जी आप वोट जो है वो पीपल्स पार्टी की जगह आप ये मोहर यहाँ लगाएं। ये इस तरह से मतलब हर लेवल के ऊपर इन्होंने जो है वो मिसमैनेज करने की कोशिश की गई और कई मकामात पे फिर नून लीग के इस तरह जोर आवरी की वजह से और उनकी जो वायलेंस का रवैया उन्होंने अख्तियार किया उसकी वजह से पोलिंग का अमल जो है वो उसको रोका भी गया।
دو گھنٹے تک پولنگ کا تو الیکشن کمیشن کا کام ہے کہ ان ضابطۂ اخلاق کی جو خلاف ورزیاں ہوئی ہیں یہ سارے ہم نے براہ راست ٹیکس کر کے تمام چیزیں جو ہے وہ ہم انفارمیشن شیئرنگ بھی کر رہے تھے کہ یہاں پہ اس مقام پہ کینڈیڈیٹس بتا رہے تھے ہمارے ساتھ کیا کیا زیادتی ہوئی ہیں. تو یہ جو زیادتی پورے کیمرے کی آنکھ نے دیکھا, پورے چینلوں نے دیکھا, اور آپ نے خود دیکھا ہوگا, آپ سوشل میڈیا پہ نکال کے دیکھیں کہ کیا تماشا برپا کیا گیا کل کے الیکشن کے اندر. تو ان چیزوں کو الیکشن کمیشن آف پاکستان جو ہے وہ فوری طور پہ نوٹس دینا چاہیے ان چیزوں کے خلاف کہ یہ آزاد کشمیر کے عوام کو اپنے بنیادی حقوق جو ہے وہ آپ آزادانہ طریقے سے استعمال کرنے نہیں دے رہے. تو پھر آپ کیا سمجھتے ہیں کہ وہ لوگ آپ کے ساتھ کھڑے ہوں گے؟ نون لیگ کے ساتھ ہرگز کھڑے نہیں ہوں گے. تو پاکستان پیپلز پارٹی اپنے ووٹر, اپنے ورکر, اپنے ووٹ کے ساتھ کھڑی ہے, اور ہم نے واضح طور پہ یہ بات کہی ہے کہ ہم اگر وفاق میں بیٹھے ہیں ایک ساتھ, آپ کو حکومت کا موقع مل رہا ہے, اور آپ کے ساتھ اگر ہم بیٹھے بھی ہیں اتحادی بن کے بغیر کسی مفاد کے, تو وہ ہم آپ نون لیگ کے مفاد کے ساتھ نہیں کھڑے, ہم قومی مفاد کی خاطر کڑوے گھونٹ پی کے آلریڈی بیٹھے ہوئے ہیں. لیکن اس کا مطلب یہ نہیں ہے کہ ہر جگہ دھونس کے ذریعے, تشدد کے ذریعے, خوف کے ذریعے آپ لوگوں کو جو ہے وہ تشدد کریں گے اور پیپلز پارٹی چپ رہے گی. نہیں, پاکستان پیپلز پارٹی جو ہے اس کی کامیابی کو تسلیم کریں یہ لوگ, ان کو کھلے دل سے بڑے پن کا مظاہرہ کرنا چاہیے. اور پاکستان پیپلز پارٹی کی جو جیت میں ہمارے ساتھ انہوں نے جو کچھ کیا, الیکشن کو 4 دن تک انہوں نے روکا, ہمارے ریزلٹس کو وجہ کیا, ہمیں فائٹ کرنا پڑا, ہمیں لڑنا پڑا اپنے حقوق کے لیے, اور وہ بلاول بھٹو ہے. بلاول بھٹو شہید بینظیر بھٹو کا بیٹا ہے, وہ پیچھے نہیں ہٹے گا. چیئرمین بلاول بھٹو جو ہے وہ اپنے ورکر کے ساتھ, اپنے کینڈیڈیٹ کے ساتھ, اپنے لوگوں کے حقوق کے لیے جو ہے وہ کھڑے ہیں. اور انشاءاللہ پاکستان پیپلز پارٹی اپنے ووٹرز کی اور اپنے ووٹ کا تحفظ کرنا جانتی ہے. اچھا میڈم, یہ بھی بتائیے گا, ایک طرف آپ نے بات کی کہ بغیر کسی مفاد کے پیپلز پارٹی ان کے ساتھ اتحادی بنی ہوئی ہے, اس میں کوئی ڈاؤٹ نہیں ہے, اور ظاہر ہے جو تحفظات پیپلز پارٹی نے ان کا اظہار بھی کیا تھا, اور یہ اچھی بات ہے کہ پیپلز پارٹی نے الیکشن لڑا ضرور ہے, تحفظات ہیں لیکن پھر بھی لڑا, پی ٹی آئی کی طرح بائیکاٹ نہیں کر دیا. لیکن اب سوال یہ پیدا ہوتا ہے کہ جو ایک طرف چیف الیکشن کمشنر صاحب جو ہیں موصوف کہہ رہے ہیں کہ اب یہ الیکشن جو ہے وہ پہلا مرحلہ جو یعنی فرسٹ فیز جو ہوا ہے میرپور ڈویژن کا, یہ بہت ہی فری اینڈ فیئر ہوا ہے. لیکن دوسری طرف بلاول صاحب کہہ رہے ہیں کہ ہم اس نتائج کو نہیں مانتے, یعنی انہوں نے رد کر دیا ہے. لیکن اور دوسرا یہ بھی بلاول صاحب نے بات کی ہے کہ جتنی بھی ہماری سیٹیں ہیں وہ ہم لے کے رہیں گے. تو آپ کیا سمجھتی ہیں, اب جو نیکسٹ فیز آ رہا ہے الیکشن کا, اس میں پیپلز پارٹی حصہ لے گی یا اس سے پہلے ہی پیپلز پارٹی بائیک آؤٹ کے حوالے سے کچھ سوچا ہوا ہے؟ پاکستان پیپلز پارٹی کسی کو کوئی فری ہینڈ نہیں دے گی. ہم نے ماضی کی اپنی غلطیوں سے سیکھا ہے. ہم نے یہ سیکھا ہے کہ آپ میدان کھلا کبھی بھی نہ چھوڑیں. آپ اپنا ورکر جو ہے اس کو آپ تنہا نہیں چھوڑ سکتے. یہ ایک ووٹر کا رائٹ ہے کہ وہ ووٹ کرنے نکلے اور وہ فیصلہ کرے کہ وہ کیا چاہتا ہے. ہم کیوں کھلا میدان چھوڑیں گے؟ کیا نون لیگ کا اگر یہ ان کی یہ چال ہے, اگر وہ یہ سمجھتے ہیں کہ تشدد کر کے, خوف و ہراساں کر کے, وہ ساری مشینری کا استعمال کر کے اپنے وزیروں کو وہاں پہ بٹھا کے, وفاقی وزیروں کو, اپنے وزیر اعلیٰ کو کہ آزاد جموں کشمیر کے اندر جو ہے وہاں پہ لے جا کر, اگر وہ یہ سمجھتے ہیں کہ وہ طاقت کا استعمال کر کے ہمارے ووٹر کو جو ہے وہ ڈسٹرب کریں گے, تو پاکستان پیپلز پارٹی ایسا کوئی موقع نہیں دے گی. پیپلز پارٹی موجود ہے اور ڈٹ کے ہمارا ورکر ڈٹا ہوا ہے. آپ نے دیکھا ہوگا, کل آپ اگر ویژولز نکال کے دیکھیں, میں تو حیران ہوں کیسے کہہ سکتے ہیں کہ بے ضابطگی نہیں ہوئی ہے. بالکل بے ضابطگی ہوئی ہے. ہمارے پاس وہ ویژولز, وہ فوٹیجز موجود ہیں جہاں پہ ہوائی فائرنگ کی گئی, لوگوں کو خونم خون کیا گیا, لہو لہان کیا گیا, نوجوانوں کو, ہمارے ورکر کو شہید کیا گیا. کیا قصور تھا؟ اپنے گھر سے ووٹ ڈالنے نکلا تھا وہ ورکر, کیا اس نے کسی کا بگاڑا تھا؟ تو یہ جو اس طرح سے ماحول کریٹ کیا گیا ہے, یہ جب اوپر سے بیٹھ کے بڑے ایسی باتیں کریں گے تو ان کے ورکروں میں تشدد کا, اشتعال انگیزی کا وہ عنصر نظر آتا ہے. یہ پولیٹیکل لیڈرشپ کا کام ہے کہ اپنے ورکرز کو پرامن رکھنے کے لیے کہیں, وہ اپنے ورکرز کو اشتعال نہ سکھائیں, کیونکہ ورکرز پاکستان پیپلز پارٹی کے جو ہے وہ ہمیشہ پرامن رہتے ہیں. ہم اشتعال انگیزی کا کبھی بھی یا ہم جبر سیاست جو ہے پیپلز پارٹی نہیں کرتی ہے. تو پھر اب یہ ہے کہ ہم کوئی میدان نہیں چھوڑ رہے, اور یہ جو مرحلہ وار تھا الیکشن کرنا, اس کا کیا مقصد تھا؟
ایک ہی دن میں کیوں نہیں الیکشن انہوں نے؟ یہ سارا ان کو دیکھا ہوا نظر آ رہا تھا کہ یہ انتخابات ہار رہے ہیں، لہٰذا انہوں نے پھر اس کو جو ہے وہ حصوں میں کر دیا کہ ہم اس طرح سے بندر باندھ خود کر دیں گے، ہم اس طرح سے کوئی جو ہے نا، انہوں نے سوچا ہوگا کہ یہ ریگنگ کرنا ان کے لیے آسان ہو جائے گا اور پھر اس کے بعد جو ہے یہ اپنی مرضی سے منمانی کریں گے۔ ہم سمجھتے ہیں کہ پاکستان پیپلز پارٹی کے ساتھ جتنی زیادتی ہوئی ہے، چاہے ہمارے پولنگ ایجنٹس کے ساتھ جو کچھ کیا گیا، جو ہمارے ووٹ ڈسکارڈ کیے گئے، جو ہمارے بیلٹ ضائع کیے گئے، جو اس کے بعد جو ہے جو مداخلت کی گئی، جو پولنگ اسٹیشنز کے اندر کھلم کھلا ہنگامہ آرائی کی گئی، جو ووٹوں کی خرید و فروخت کا نظام انہوں نے جاری کیا ہوا تھا، یہ تمام وہ چیزیں ہیں کہ جو ہمارے ووٹروں کو انہوں نے دباؤ دینے کی کوشش کی، یہ سرکاری وسائل کا جو استعمال کیا گیا، یہ کوئی ایک نہیں بے شمار لسٹ ہمارے پاس ہے جو وائلیشن کی ہیں۔ تو پاکستان، اور اس کے باوجود آپ دیکھیں کہ جو میرپور کے جو ریزلٹس آئے ہیں وہ آپ کے سامنے آ رہے ہیں، اس میں ہر جگہ پاکستان پیپلز پارٹی کے کینڈیڈیٹ جو ہے وہ لیڈ کر رہے ہیں۔ تو یہ چیزیں جو ہم اب دیکھ رہے ہیں، عوام دیکھ رہی ہے کہ پیپلز پارٹی کی کامیابی سے ڈر کر خوفزدہ ہو کے انہوں نے جو یہ حربہ استعمال کیا ہے، یہ بڑا افسوسناک ہے اور سیاسی جماعتوں کو یہ سوٹ نہیں کرتا۔ یہ سیاسی جماعتیں جو تشدد کے اوپر سیاست کرتی ہیں، وہ دیرپا سیاسی جماعتیں اپنی جو ہے وہ اپنا وہ جو مقام ہوتا ہے جماعت کا، ایک جو اس کی اسٹینڈنگ ہوتی ہے، اس کو کمپرومائز کر دیتی ہیں۔ ہم تو یہ سمجھتے تھے کہ جو چارٹر آف ڈیموکریسی کے بعد جو ہے، جو ہمارے پارٹی کے لیے بڑوں نے جو فیصلے کیے، شہید بیوی نے جو چارٹر آف ڈیموکریسی کیا، وہ اسی چیز کا۔ اچھا ناز بلوچ صاحبہ، آپ کی بات بالکل بجا ہے، کیونکہ یہ بھی ایک سوال پیدا ہوتا ہے جو کہ آج بلاول صاحب نے بھی ریز کیا کہ چودھری یاسین صاحب جو ہے موصوف شہری حلقے سے جیت چکے ہیں، اپنے گھر کے علاقے سے وہ ہار چکے ہیں۔ یہ ایک بڑا سوال ہے۔ اور دوسرا یہ آپ نے جیسے بات کی، ظاہر اتحادی ہونے کے ناطے آپ اب آگے بھی جو الیکشنز کے مراحل ہیں ان میں بھی آپ جا رہے ہیں اور الیکشن لڑیں گے، لیکن سوال یہ ہوتا ہے کہ اگر آنے والے جو فیسز ہیں ان میں بھی داندلی ہوتی ہے بقول آپ کے، اور آپ کے تحفظات کو حل نہیں کیا جا سکتا، تو پھر آپ نے کیا سوچا ہوا ہے؟ چونکہ آپ جب سے پیپلز پارٹی نے سپورٹ کر رکھا ہے نون لیگ کو، اس دن سے مسلسل ایسے واقعات ہم دیکھ رہے ہیں، وہ کینالز کے معاملات ہوں، وہ بیوروکریسی شیئرنگ کے معاملات ہوں، اور بھی بہت سے مسائل ہیں۔ اور آپ کو پتا ہوگا کہ حالیہ گلگت کے معاملات پہ بھی بلاول صاحب کے تحفظات تھے، لیکن پھر وہ کسی وجہ سے وہ مان گئے تھے۔ تو آپ سمجھتے ہیں کہ اگر آنے والے جو مراحل ہیں ان میں بھی اگر داندلی ہوتی ہے تو پھر کیا پیپلز پارٹی نے سوچ رکھا ہے؟ نہیں دیکھیں، پاکستان پیپلز پارٹی کہاں مانی؟ جی بی میں ہم نے اپنے ووٹروں کے ساتھ رہے، ہم اپنے جو ہے کینڈیڈیٹس کے ساتھ رہے، جی بی میں خود چیئرمین بلاول بھٹو موجود رہے اور انہوں نے اس حد تک اپنے ووٹ کا تحفظ کیا جب تک فیصلہ جو ہے وہ صحیح معنی میں منو ان تسلیم نہیں کیا گیا۔ پاکستان پیپلز پارٹی کی جی بی کی کامیابی نے نون لیگ کو خوفزدہ کر کے رکھا ہوا تھا، اور ایسا خوفزدہ وہ ہو گئے کہ انہوں نے کشمیر کے اندر دیکھا کہ ان کو نظر آ رہا تھا کہ جب وہ ہار رہے ہیں تو انہوں نے یہ طریقہ کار استعمال کیا جو انتہائی افسوسناک ہے۔ ایک طرف آپ وفاقی وزارت عظمیٰ آپ کے پاس ہے، آپ کے پاس وزارت اعلیٰ پنجاب کی ہے، آپ کہتے ہیں کہ پنجاب سے اپنی کارکردگی کو کشمیر میں جا کے آپ جو ہے نمایاں کرنے کی کوشش کرتے ہیں۔ کشمیر کے لوگوں کو یہ فرق نہیں پڑتا، کشمیر کے لوگوں کو اپنے ایشوز ان کے الگ ہیں، آزاد کشمیر کے لوگوں کے مسائل الگ ہیں، وہاں کے ڈائنامکس الگ ہیں، وہاں حق مالکیت، حق روزگار اور وہاں کے جو بنیادی حقوق ہیں لوگوں کو، وہ لوگوں کو چاہیے، حق خود مختاری ان کو چاہیے، اور یہ حقوق کی بات جو ہے ان کو بلاول بھٹو کے علاوہ کوئی نہیں کر رہا، یہ پاکستان پیپلز پارٹی کر رہی ہے۔ تو ہم پہ جتنا دباؤ ڈالیں گے، پیپلز پارٹی چپ رہنے والی جماعت نہیں ہے۔ یہ دیکھیں غلط فہمی ہے، پاکستان پیپلز پارٹی کو آپ جو ہے وہ ڈرا نہیں سکتے، آپ پیپلز پارٹی کو دھمکا نہیں سکتے، آپ پاکستان پیپلز پارٹی کو چیلنج نہیں کر سکتے، کیونکہ پیپلز پارٹی گراؤنڈ میں موجود ہے۔ پیپلز پارٹی کا زور، پیپلز پارٹی کا اثر جو ہے وہ عوام کے بنیاد کے اوپر ہے۔ آج آزاد کشمیر کی عوام نے ہمیں ووٹ دے کر ثابت کیا کہ پاکستان پیپلز پارٹی وفاق کی علامت ہے۔ ہم بلوچستان میں بھی ہماری نمائندگی ہے، کراچی میں بھی نمائندگی ہے، گلگت بلتستان تک ہماری نمائندگی ہے، تو یہ ایک وفاق کی علامت ہے۔ اسی لیے بی بی کو کہا کرتے تھے چاروں صوبوں کی زنجیر بے نظیر بے نظیر۔
क्यों कहते थे? इसीलिए कहते थे कि कराची से जीबी तक पीपल्स पार्टी का परचम जो है वो बुलंद होता है। तो फिर अगर कोई हमें हमारी इस अवामी ताकत को अगर कोई ना समझे तो ये उसकी ना समझी है। लेकिन पाकिस्तान पीपल्स पार्टी अपने इलेक्शन के हर अपने बुनियादी हकूक के लिए तहफ़्फ़ुज़ के लिए खड़ी है और खड़ी रहेगी। अच्छा, लास्ट में मैं आपसे आखिर में ये भी जानना चाहूंगा, खबरें कुछ ये भी गर्दिश कर रही हैं कि जो ताकतवर हलके हैं या आप समझ जाएंगी मैं क्या कहना चाह रहा हूं, क्वेश्चन क्या करना चाह रहा हूं आपसे, कि ये भी बताया गया है नून लीग को कि जो आज़ाद कश्मीर है वहाँ पे डू और डाई की सिचुएशन है। वहाँ पे अगर मुस्लिम लीग नून सादा अक्सरियत हासिल नहीं करती, सिंपल मेजॉरिटी हासिल नहीं करती, तो उनको वफाक में ख़तरा हो सकता है। तो हो सकता है उसकी वजह से ये फिर मामला जो हुए हैं, ख़ासतौर पर पीपल्स पार्टी को नाराज़ किया है नून लीग ने। आप समझती हैं ये वाली जो बातें हैं ये बिल्कुल दुरुस्त है? देखिए, मैं आपको सिर्फ ये कह सकती हूँ कि नून लीग जो है वो वफाक के अंदर जो हुकूमत करके इस वक्त मौजूद है, उनको मौका मिला है वफाकी हुकूमत करने का। उनको ये बात 100 दफा सोचनी चाहिए कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने जितने बड़ेपन का सियासी मैच्योरिटी का मुजाहिरा करके आपको मौका दिया, ये बार बार ऐसे मौके नहीं मिलते। हमने पीडीएम में भी साथ दिया, हमने हर दौर में हमने साथ इसलिए दिया, इसलिए नहीं कि हमारी कोई एजेंडा और हमारा मैनिफेस्टो, नून लीग का मैनिफेस्टो एक है। हम एक अलग पॉलिटिकल पार्टी है, हमारी कुर्बानी, हमारी स्ट्रगल और हमारी जिद्दोजहद और है। पाकिस्तान के अंदर वाहिद पॉलिटिकल पार्टी है जिसमें शहीदों की कुर्बानियां हैं, जिसमें वर्कर से लेकर लीडर तक शहीद हुए हैं। कौन सी सियासी जमात है जिसमें लीडरशिप ने शहादत दी हो? यहाँ बीबी की कुर्बानी, भुट्टो साहब की कुर्बानी और हमारे सैकड़ों वर्करों की शहादतें जो है वो हमारे साथ हमारा असासा है, हम उनको लेके चल रहे हैं। तो फिर आप मुझे बताइए कि हमारे साथ मुकाबला करने वाले जो है वो पहले ये सोचते हैं कि हमने अगर वफाक में आपके साथ जो है अमन के लिए, पाकिस्तान के मुस्तकबिल के लिए, पाकिस्तान की बेहतरी के लिए, पाकिस्तान की खुद मुख्तारी के लिए और पाकिस्तान की स्टेबिलिटी के लिए, डेमोक्रेसी की जो है वो कंटिन्यूटी के लिए अगर हमने साथ दिया है, तो ये साथ जो है ये नून लीग की मोहब्बत में नहीं दिया साथ, ये हमने पाकिस्तान की मोहब्बत में दिया है, ये हमने मुल्क की मट्टी की मोहब्बत में दिया है, ये हमने अपनी सरजमीन की खातिर दिया है कि हमारा मुल्क आगे तरक्की करे। हम एहतजाज और तशद्दुद की सियासत पे यकीन नहीं रखते। हम एहतजाज जमहूरी हक है, लेकिन तशद्दुद वाला रवैया जो है वो जमहूरी हक नहीं है आपका तशद्दुद करना। तो नून लीग को खुद सोचना चाहिए। लेकिन लगता है कि इनके आपस के मसले हैं, लगता ही है कि पंजाब और वफाक की नून लीग में फर्क है, लगता नहीं है, ये हकीकत है। ये तो बच्चा जानता है, वो कहते हैं जाने ना जाने गुली ना जाने बाग तो सारा जाने है। सबको पता है कि नून लीग जो है खुद पंजाब और वफाक में इनमें बहुत डिफरेंसेस हैं, उनकी आपस की लड़ाइयाँ इतनी हैं। तो जो पंजाब चाहता है वो वफाक नहीं चाहता, जो वफाक चाहता है वो पंजाब नहीं चाह रहा। तो ये इनके मसले हैं, ये आपस में एक दूसरे को गिराने के चक्कर में पड़े हुए हैं। अब अगर पंजाब ही चाह रहा है कि वफाक जो है वो उसके लिए मुश्किलात पैदा वो करें, तो वो इनकी अपनी अंदरूनी खाना मामलात हैं। जहाँ तक पीपल्स पार्टी का मामला है, पीपल्स पार्टी छीन नहीं रही हक किसी और का, हम अपने हक का तहफ़्फ़ुज़ कर रहे हैं और हम करेंगे। ठीक है, बहुत बहुत शुक्रिया नाज़ बलूच साहिबा प्रोग्राम में हमें ज्वाइन करने के लिए। नाज़रीन, अवां ॻाल्हि ॿुधी नाज़ बलूच साहिबा पाण सां गॾु प्रोग्राम में मौजूद हुई ऐं ज़ाहिरा पीपल्स पार्टी जी बिहाफ ते उन्हनि पंहिंजो ओपिनियन ॾिनो। पीपल्स पार्टी जे जेके तहफ़ुज़ात आहिनि पाण कोशिशि कंदासीं त उन हवाले सां हुकूमत जो बि मौक़िफ़ ॿुधूं, उन हवाले सां जेका हुकूमत आहे उनजो छा चवणु आहे। ख़ासि तौर ते जेके आज़ाद कश्मीर में चूंडूं थियूं आहिनि, ऐं न सिर्फ़ु आज़ाद कश्मीर में चूंडूं बल्कि असां वटि हिस्टोरिकली जेके बि चूंडूं थियूं आहिनि उहे मशकूक चूंडूं थियूं आहिनि। ख़ासि तौर ते जेका बि पार्टियूं हाराए वेंदियूं आहिनि उहे चवंदियूं रहियूं आहिनि त धांधली थींदी आहे, या जेके खटे वेंदियूं आहिनि उहे चवंदियूं आहिनि त फेयर एंड फ्री एंड फेयर इलेक्शन थी आहे। पर अनफॉर्चुनेटली इलेक्शन्स खां पोइ अहिड़े क़िस्म जूं पाण वटि स्टेटमेंट साम्हूं ईंदियूं आहिनि। पर हींअर आज़ाद कश्मीर में जेका चूंड थी आहे उन में जेको नून लीग आहे उहा मैदान मारे चुकी आहे, ख़ासि तौर ते 8 सीट्स हासिल करे चुकी आहे पहिरें फेज़ में, जॾहिं त ॿिया फेज़िस, ॿिया मरहल अञा मौजूदु आहिनि। हाणे ॾिसिजे त नून लीग वधीक केतिरो ज़ाहिरा उते जेको आहे सीटूं खटे सघे थी, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते वठंदो शॉर्ट ब्रेक, स्टे विद अस।
वेलकम बैक। नाज़रीन, पाकिस्तान की सियासत जा नशेबो फराज दिलचस्प भी आहिनि ऐं अजीब भी। नून लीग ऐं पीपल्स पार्टी पाण में इतिहादी बि आहिनि ऐं अॼुकल्ह पाण में हिक ॿिए सां आम्हूं साम्हूं बि आहिनि। ख़ासि तौर ते आज़ाद कश्मीर में जेके हींअर चूंडूं थियूं आहिनि उन चूंडुनि खां पहिरियां बि बिलावल साहब जूं स्टेटमेंट्स पाण ॾिठियूं, या नवाज़ शरीफ़ साहब जूं स्टेटमेंट्स ॾिठियूं, या मरियम नवाज़ साहिबा जूं स्टेटमेंट्स ॾिठियूं। हिकिड़ा सख़्त स्टेटमेंट्स हुयूं ॿिनि पॉलिटिकल पार्टीज़ विच में, पर उहा पॉलिटिकल सिचुएशन में करे सघिजे थी। ज़ाहिरा एज़ अ सियासी पार्टी हिक ॿिए ते तनक़ीद थींदी रहे थी, इहा का वॾी ॻाल्हि न आहे। पर जेको सवाल पैदा थिए थो हींअर आज़ाद कश्मीर में जेके इलेक्शन्स थियो आहे ऐं पहिरें मरहले में मीरपुर डिवीज़न में जेका नून लीग आहे उन्हनि मैदान मारे वरितो आहे, ख़ासि तौर ते 8 सीटूं हासिल करे चुकी आहे, जॾहिं त पीपल्स पार्टी 4 सीटनि में कामयाबी माणी आहे। उनखां पोइ अॼु बिलावल साहब चूंड रिज़ल्ट्स खे ख़ासि तौर ते रद्द करे छॾियो आहे, चयो आहे त इलेक्शन में धांधली थी आहे ऐं ख़ासि तौर ते जेके मरहले वाइज़ जेका इलेक्शन थिए पई इन मां वाज़े तौर ते आहे त इहा धांधली करण जी हिकिड़ी कोशिशि आहे ऐं धांधली जा इल्ज़ाम। उनखां पहिरियां पाण सां गॾु प्रोग्राम में पीपल्स पार्टी जी अॻवान नाज़ साहिबा बि मौजूदु हुई, उन्हनि बि पंहिंजे तहफ़ुज़ात जो इज़हार कयो। गॾोगॾु इहा बि ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी कंहिं बि सूरत में ख़ामोश न वेंदी ऐं ख़ासि तौर ते जेका हींअर हालिया इलेक्शन थी आहे उनमें पीपल्स पार्टी जूं जेके सीटूं खसियूं वियूं आहिनि भरपूर पीपल्स पार्टी जेको आहे मुज़ाहिमत कंदी। उन ते पाण ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हींअर पाण हुकूमत खां मालूम कंदासीं त ज़ाहिरा ही जेके एलिगेशन्स लगाया वञनि पिया पीपल्स पार्टी जा उन्हनि में केतिरी हक़ीक़त आहे या नून लीग जा उन हवाले सां छा ओपिनियन आहे। हींअर पाण खे प्रोग्राम में ज्वाइन कयो आहे राजा खलीक अंसारी साहब, स्पोक्स पर्सन टू द प्राइम मिनिस्टर ऑफ सिंध फॉर सिंध, ऐं उनखां अलावा नून लीग अॻवान बि आहिनि। राजा खलीक अंसारी साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माय शो। अंसारी साहब, कीअं पिया ॾिसो आहिनि सूरत हाल खे? ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी इलेक्शन खां पहिरियां बि ज़ाहिरा नून लीग ते तनक़ीद कंदी पई आई ऐं हाणे जेको इलेक्शन थी आहे उन इलेक्शन खे बिल्कुलु उन्हनि रद्द करे छॾियो आहे ऐं उते धांधली जा एलिगेशन्स मढ़िया विया आहिनि। कीअं पिया ॾिसो आहिनि सूरत हाल खे ऐं ख़ासि तौर ते हालिया इलेक्शन्स खे? सम्झां थो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब छो जो नौजवान आहे ऐं पाकिस्तान जी जेनज़ी वांगुरु उहो बि इमरान ख़ान जी तर्ज़ सियासत खां मुतासिर थींदे PTI जी तर्ज़ सियासत खे हुन अपनायो आहे। हालांकि उहो सिखी वठी आहे, असां त सोचियोसीं सम्झोसीं त हीउ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो फर्ज़ंद आहे ऐं का मैच्योर पॉलिटिक्स थींदी, पर बहरहाल उन्हनि जी मर्ज़ी आहे त उहो PTI जे नक्शे क़दम ते हलनि था या पंहिंजी शहीद वालदा जी नक्शे क़दम ते हलनि था। बहरहाल मां सिर्फ़ु इहो ज़रूरु चवंदुसि त हीउ हाणे फैशन बणिजी वियो आहे। जिते तव्हां इलेक्शन खटियो उते त सभु कुझु ठीकु आहे, पर जिते तव्हां इलेक्शन हारायो उते धांधली थी वई ऐं रिज़ल्ट मञण लाइ तयारु न आहियो। जिते जिते तव्हांजा इलेक्शन थियनि था, जिते जिते तव्हां हारायो था उते तव्हां रिज़ल्ट मञण जे लाइ तयारु न आहियो। हाणे मुंहिंजो सिर्फ़ु सिंपल इहो शइ आहे त जॾहिं गिलगित बल्तिस्तान में इलेक्शन थिया ऐं उते बि ईअं इंतिखाबी जलसा थिया, हिक ॿिए जे ख़िलाफ़ तकरीरूं बि कयूंसीं, पर जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वाज़े बरतरी उते मिली त असां हुनखे वेलकम कयोसीं। असां पंहिंजी इंतिखाबी मुहिम जेके ग़लतियूं हुयूं उनजी निशानदेही असांखे थी वई, असां उन्हनि खे सम्झोसीं त असांजी इंतिखाबी मुहिम एतिरी बहितरीन न हुई जेतिरी पीपल्स पार्टी जी हुई ऐं असां सिस्टम खे कसूरवार न कयोसीं ऐं फ्री एंड फेयर इलेक्शन जेके गिलगित बल्तिस्तान में थियूं उहे सॼी दुनिया जे साम्हूं आहिनि ऐं असां हुनखे वेलकम बि कयोसीं। ऐं ॿिए ॾींहं ते पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जी जेका क़यादत आहे उहे पाण में गॾु बि हुया, सभिनी जो मंज़र बि ॾिठा। मां सम्झां थो त कश्मीर इलेक्शन खां पोइ बि असांखे इन शइ जी तवक़ो हुई त जेकॾहिं पीपल्स पार्टी खटे आहे त असां नतीजा एक्सेप्ट कयूं आहे ऐं गॾिजी को न को लाइ अमल तयारु कयूं आहे। पर हाणे जॾहिं पीपल्स पार्टी खे शिकस्त थी त पीपल्स पार्टी PTI जी तर्ज़ सियासत खे अपनाईंदे साॻियो ई रोअणु शुरू कयो, धांधली धांधली धांधली। कल्ह ताईं का धांधली न हुई, इलेक्शन में ताईं काई धांधली न हुई, जॾहिं इलेक्शन हाराए आहे त धांधली थी वई, इहा इलेक्शन हू खटे वञनि हा त का धांधली न हुजे हा। त मां सम्झां थो त इहा तर्ज़ सियासत ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मिज़ाज जे ख़िलाफ़ आहे ऐं इहा तर्ज़ सियासत पीपल्स पार्टी खे नुक़सानु ॾींदी, फ़ाइदो कोन ॾींदी। अच्छा अंसारी साहब, सवाल इहो बि आहे, अॼु बिलावल साहब इहो सवाल उथारियो आहे जेको चौधरी यासीन मौसूफ़ जेको आहे उन ॿिनि इलाइक़नि तां इलेक्शन विढ़ियो आहे जिते शहरी इलाइक़े मां हू खटे चुको आहे, जॾहिं त घर वारी जेका उनजी तक आहे उतां हाराए वियो आहे। बिलावल साहब इहो सवाल कयो आहे, सेम सवाल मुंहिंजो बि आहे, इहो छो? ऐं ॿियो इहो गॾोगॾु ॿुधाइजो जेके फायरिंग्स थियूं आहिनि ख़ासि तौर ते जेके पीपल्स पार्टी क्लेम्स करे पई त मुख़्तलिफ़ पोलिंग ऑलमोस्ट 3 खां मथे अहिड़ियूं पोलिंग स्टेशन्स आहिनि जिते सरेआम फायरिंग
कई वई आहे, पीपल्स पार्टी जे जियालनि खे जेको आहे मारियो वियो आहे, तशद्दुद कयो वियो आहे, जेके इहे क्लेम्स आहिनि पीपल्स पार्टी जा, उन क्लेम्स खे कीअं पिया ॾिसो? ज़ाहिर आहे इहे जेकॾहिं इहे वाक़िया थिया आहिनि, इहे न सिर्फ़ु पीपल्स पार्टी जा क्लेम्स आहिनि बल्कि कुझु फुटेजेस असां पाण वीडियो ज़रिए बि ॾिठा आहिनि। ॾिसो वीडियोज़ त असां उहे बि ॾिठा आहिनि जिन पीपल्स पार्टी जे रहनुमाउनि जे घरनि में पोलिंग जेके बैलेट पेपर्स बॉक्सिस आहिनि उहे बि उन में मिलिया आहिनि, उहे फुटेजेस बि आहिनि। सो एका दुका वाक़ियात थींदा रहंदा आहिनि। जॾहिं तव्हां एतिरी वॾी स्केल ते पूरे जम्मू एंड कश्मीर में इलेक्शन था करायो ऐं पूरी डिवीजन में इलेक्शन पई थिए त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे हिकु ॿ नाख़ुशगवार वाक़ियो थींदो आहे, हुनखे बहस न बणाइणु घुरिजे। रही ॻाल्हि चौधरी यासीन जी ॿिनि हल्कनि मां इलेक्शन विढ़ण जी ऐं हिकिड़े मां खटण हिकिड़े मां हाराइण जी, मां सम्झां थो इहो ई फ्री एंड फेयर इलेक्शन जो सबूत आहे त जंहिं हल्के जी आवाम हुनखे वोट ॾिनो उहो उते खटे वियो, जंहिं हल्के जी आवाम हुनखे वोट न ॾिनो उते उहो हाराए वियो। जीअं दांधली हुजे हा त ॿिन्ही हल्कनि मां हाराया या ॿिन्ही हल्कनि मां खटे हा, सम्झो था। सो इहो फ्री एंड फेयर इलेक्शन ई आहे, जिते जिते जीअं जीअं माण्हुनि वोट ॾिनो आहे, जेको जेको रिज़ल्ट आयो आहे उहो आवाम जे साम्हूं रखियो वियो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त ही जनरल इलेक्शन न आहे, ही पीपल्स पार्टी खे थोरो आवाम जे अॻियां हक़ाइक़ बि रखणु घुरिजनि। ही बुनियादी तौर ते पाकिस्तान जी जनरल इलेक्शन न आहे, ही कश्मीर जी जनरल इलेक्शन आहे ऐं कश्मीर में अलॻि कानून आहे। मिसाल तौर पाकिस्तान में जनरल इलेक्शन थींदी आहे त पाकिस्तान में मौजूदा हुकूमत जेका हूंदी आहे उहा हली वेंदी आहे ऐं केयर टेकर हुकूमत ईंदी आहे। कश्मीर में ईअं न आहे, कश्मीर में मौजूदा हुकूमत जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे उहा वई कोन्हे, का केयर टेकर हुकूमत न आई आहे, बल्कि पीपल्स पार्टी जी हुकूमत हूंदे इलेक्शन थिया आहिनि। त हुनजो पंहिंजो कानून आहे, असां हुन कानून जो एतिराम कयूं था। कश्मीर लाज़मी ॻाल्हि अलॻि रियासत आहे, पर जेकॾहिं किथे का लॉ एंड ऑर्डर सिचुएशन पैदा थी आहे त उहा पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट उते उनजी पंहिंजी आहे। जेकॾहिं को धांधलीअ खे न रोके सघिया आहिनि त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, उन्हनि पंहिंजी गवर्नमेंट उन्हनि जे वोट सां उन्हनि जी मर्ज़ी सां इलेक्शन कमिश्नर मुक़ररु कयो आहे। त इन करे जेकॾहिं को फेल्यूअर आहे बि जेकॾहिं त उनजी ज़िम्मेदारी बि पीपल्स पार्टी जी आयत थिए थी। ईअं कोन थींदो त वज़ीर आज़म बि हुते पीपल्स पार्टी जो वेठो हुजे, सभई वज़ीर बि पीपल्स पार्टी जा हुजनि, सॼी ब्यूरोक्रेसी बि पीपल्स पार्टी जी हुजे ऐं पोइ इलेक्शन में धांधली जो इल्ज़ाम वरी असांजे मथां हणी छॾनि। त इहो नथो थी सघे। ही मां सम्झां थो त इहा इंतिहाई ज़्यादती थींदी। हक़ीक़तूं साम्हूं रखणु घुरिजनि ऐं इन शिकस्त खे पीपल्स पार्टी खे स्पोर्ट्समैन स्पिरिट वांगुरु हिकिड़े सियासी मां सम्झां थो जेन्युइन पॉलिटिकल वर्कर वांगुरु इन शिकस्त खे तस्लीम करणु घुरिजे। जीअं गिलगित बल्तिस्तान में मुस्लिम लीग नून हिकु जेन्युइन पॉलिटिकल जमात जो सबूत ॾिनो ऐं हुननि रिज़ल्ट खे क़बूल कयो, अहिड़े तरीक़े सां कश्मीर इलेक्शन में बिलावल साहब खे इहे रिज़ल्ट क़बूल करणु घुरिजनि। अञा त सिर्फ़ु हिकु डिवीजन थी आहे, थी सघे थो नेक्स्ट मरहले में पीपल्स पार्टी खटे वञे त पोइ छा असां पीपल्स पार्टी ते साॻा इल्ज़ाम हणूं पंहिंजो धांधली जा? इहो मुनासिब न रहंदो। वफ़ाक़ी हुकूमत में पीपल्स पार्टी असां सां गॾु भाङे भाईवार गॾु बीठी आहे हर जॻह ते। तो इन करे इहो मां सम्झां थो त आवाम ते बि वॾो ग़लति असरु पवंदो। हिकु तरफ़ पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून सां गॾु बीठी आहे, सभई आइनी उहिदा असां खां वठी असांजे वोटनि सां गॾु बीठा आहिनि, असां हुननि जे वोटनि सां वेठा आहियूं वज़ीर आज़म जी कुर्सी ते, ऐं वरी पोइ असां हिक ॿिए खे गारियूं बि ॾियूं, हिक ॿिए सां ईअं अहिड़े तरीक़े सां मुखालफ़त बि कयूं, इहो मुनासिब न आहे। अच्छा अंसारी साहब, इनमें तव्हां अहम ॻाल्हि कई, ज़ाहिर आहे उहे पीपल्स पार्टी वारा इतिहादी ज़रूरु आहिनि ऐं तव्हांजो बि ज़ाहिर आहे सिंध खां तालुक़ु आहे ऐं अव्हांखे बिल्कुलु इन ॻाल्हि मां ख़बर आहे त जेके सिंध जा मामलात आहिनि, सिंध जा जेके इशूज़ आहिनि, उन्हनि ते वफ़ाक़ मुसलसल जेको आहे वन साइडेड नैरेटिव रखे थी पई आहे। इन ॻाल्हि जी अव्हांखे बि ख़बर आहे, मुख़्तलिफ़ पाण पहलू ॾिसूं था पिया, केनाल्स हुजनि, सिंध जो बजट हुजे, NFC जो मामिलो हुजे या ॿिया एतिरा ई मामला आहिनि जिन ते हिकिड़ी पीपल्स पार्टी ऐं नून लीग विच में तहफ़ुज़ थियनि पिया। पर सवाल इहो आहे त ज़ाहिर आहे जेकॾहिं पीपल्स पार्टी अव्हांजी सपोर्टर बि आहे, पीपल्स पार्टी इत्यादी बि आहे, त पीपल्स पार्टी जा जेके कंसर्न्स आहिनि उहे छो हल नथा थियनि? मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जा कंसर्न सिंध खे वठी करे आहिनि ई कोन। मुस्लिम लीग नून जा ज़रूरु आहिनि। जॾहिं 6 केनालनि जी ॻाल्हि थी त सैयद शाह अमन शाह साहब वज़ीर आज़म खे ख़त लिखियो ऐं उहो बि ऑन मतिलबु रिकॉर्ड आहे। उन खां पोइ मुस्लिम लीग नून पंहिंजी जमात ते इहो ज़ोर विधो त सिंध में एहतिजाजी लहर आहे, केनाल न ठहणु घुरिजनि। मुस्लिम लीग नून जा 6 मेंबर हुया, अक्सरियती वोट हुया काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में, 6 जा 6 वोट सिंध जे माण्हुनि जे हक़ में पिया ऐं केनालनि खे रद्द कयो वियो। त मुस्लिम लीग नून जे एजेंडा ते हमेशह सिंध रही आहे। मुस्लिम लीग नून हमेशह सिंधी माण्हुनि सां गॾु बीठी आहे। इन खां अॻु में बि कालाबाग डैम जो इशू हुजे या पाणी जलालपुर केनाल हाणे ठही चुको आहे, हाणे पाणी बि वञे थो। जलालपुर केनाल SUP ऐं पार्टियूं प्रोटेस्ट कनि पियूं सर। 2019 में जलालपुर केनाल ठहियो। 2019 में PTI जी गवर्नमेंट हुई, PTI जी गवर्नमेंट जलालपुर केनाल ठाहियो
ऐं हाणे PTI सां गॾिजी करे ॿिया सभु सही करे एहतिजाज था कनि, इहा हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे। मां सम्झां थो त सभ खां पहिरियों त उहे माण्हू PTI खां पंहिंजी लातालगी कनि ऐं चवनि त PTI असां सां गॾु न आहे, ऐं PTI ते लानत मलामत कनि जिन इहो ठाहियो हुयो, असां कोन ठाहियो आहे, नंबर 1। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जलालपुर कैनाल ते बि सियासत करण जे बदिरां असांखे पंहिंजो केस मज़बूती सां वेहणो आहे त जीअं सिंध खे पंहिंजे हिसे जो पूरो पाणी मिले, ऐं सिंध खे जेको हिसे जो पाणी आहे उन में रुकावट वफ़ाक़ न आहे। जेकॾहिं पंजाब में को कैनाल ठहे थो त पोइ इहो ज़रूरी न आहे त पंजाब में कैनाल ठहे थो त मुस्लिम लीग नून जी मर्ज़ी शामिल हूंदी। असां जेका पार्टी आहे मुस्लिम लीग नून, उहा 4 सूबनि में मौजूदु आहे ऐं उनजी का इन क़िस्म जी का बि पॉलिसी न आहे वफ़ाक़ी सतह ते त कंहिं सूबे खे वधीक पाणी मिले ऐं कंहिंखे घटि मिले। मियां नवाज़ शरीफ़ साहब 91 में वाटर अपॉर्चमेंट अकॉर्ड करायो, जंहिंखे 91 अकॉर्ड चइबो आहे। उन में सिंध जे पाणीअ जो हिसो मुख़्तस आहे ऐं मुस्लिम लीग नून सम्झे थी त सिंध खे पंहिंजे पाणीअ जो पूरो हिसो मिलणु घुरिजे। पर उन में जेको सिंध जो मेंबर आहे इरसा में, उहो बीमारी जो बहानो करे मीटिंग्स में वञे ई कोन थो। असांजे सिंध जे पाणीअ जी जेका पाणीअ जे माहिरनि जी एक्सपर्ट टीम उहा किथे आहे? इरिगेशन डिपार्टमेंट सुतो पियो आहे, टेलीमेट्री निज़ाम असांजो नाकारा थी चुको आहे, गुड्डू में पाणी केतिरो वधे थो, केतिरी माप अचे थी, उनजो को बि। अच्छा, इन लास्ट आखिर में हाणे जेका ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जा जेके तहफ़ुज़ात आहिनि, अवां सम्झो पिया पीपल्स पार्टी जा जेके ख़दशा आहिनि उहे नून लीग दूर करे वेंदी, या पीपल्स पार्टी अॻिते हली वरी वफ़ाक़ जे हवाले सां या के अञा वधीक जेके स्टेटमेंट्स आहिनि उहे ॾींदी, या जेका अॻियो मरहलो आहे इलेक्शन्स जो, थी सघे थो पीपल्स पार्टी उन इलेक्शन्स मां बैकआउट बि करे सघे थी। छा प्लानिंग्स आहिनि नून लीग जो इन हवाले सां? तव्हां उन्हनि जे जेके कंसर्न्स आहिनि उन्हनि खे एड्रेस कंदो? कंसर्न्स मां अॻु में अर्ज़ु करे वञा, कंसर्न्स आहिनि ई कोन। अच्छा, असां सभु गॾिजी हुकूमत कयूं पिया, सॼी दुनिया खे नज़र पियो अचे। मोहतरम शहबाज शरीफ़ साहब जिन वज़ीर आज़म आहिनि, मोहतरम आसिफ ज़रदारी साहब जिन सदर पाकिस्तान आहिनि, असांजी गॾियल हुकूमत आहे। असां हिननि खे इहो थोरी भॼण ॾींदासीं त नाकामियुनि जी ज़िमेदारी असां ते विझनि, बाक़ी मज़ा सभु वठंदा वठनि, ईअं कोन थींदो। असां सां गॾु हुकूमत में भाङे भाईवार आहिनि, हर शइ में असां सां शेयर होल्डर आहिनि ऐं असां गॾिजी करे हिन पाकिस्तान खे हिन गर्दाब मां कढंदासीं इंशाअल्लाह। पाकिस्तान जी मईशत खे बहितर करणो आहे, असांजे लाइ तमामु वॾो टारगेट पाकिस्तान जी मईशत खे बहितर करण जो आहे। हीउ इलेक्शन्स मोड आहे, इलेक्शन्स में इहो सभु कुझु थींदो रहंदो आहे। कंहिं ज़माने में पाकिस्तान टेलीविजन सेंटर ते PTV ते हलंदो हुयो, फनी ख़राबी है इंतज़ार फरमाएं, तो अभी कश्मीर में इलेक्शन है, आप इंतजार फरमाएं, अच्छा सही थींदी। चलो, इनते अञा वधीक गुफ्तगू करे सघिजे पई, लेकिन प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे अंसारी साहब पुॼाणी थो पहुचे। वॾी महिरबानी तव्हांजी प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, पाण सां गॾु राजा ख़लीक़ अंसारी साहब मौजूदु हुया, उन्हनि सां पाण तफ़सीली तौर ते ॻाल्हि ॿोल कईसूं ऐं जीअं उन्हनि ॻाल्हि कई ज़ाहिरा ऐं उन्हनि ॻाल्हि खे एंडिंग में मां बि इंडोर्स कयां थो। ज़ाहिरा बि इंतज़ार फरमाए, ईंदड़ इलेक्शन जा मरहला बाक़ी आहिनि, उनमें ॾिसिजे छा पीपल्स पार्टी इलेक्शन खटे थी या नून लीग खटे थी, उनखां पोइ का हिकिड़ी राय जेका आहे उहा क़ाइमु करे सघिजे थी। हींअर प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। मूंखे इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।